PTM जो हुकूमत के खिलाफ़ 13 खां 20 नवंबर ताईं रैलियूं कढण जो फ़ैसिलो। आख़िरी रैली लाहौर में हूंदी, उन खां पोइ इस्लामाबाद जे तरफ़ फ़ैसला कुन लॉन्ग मार्च कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी PTM जे जलसे ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त सियासी बेरोज़गारनि अॼु हिक ॿी बैठक लॻाई। एहतिजाज जो मुस्तक़बिल पहिरियां खां मुख़्तलिफ़ न हूंदो। तहरीक लबैक तां पाबंदी हटाई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत पाबंदी हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इंतिज़ामिया जो दरियाए चिनाब जे पुल तां रुकावटूं हटाइण जो फ़ैसिलो। लाहौर खां रावलपिंडी वञण वारो रोड बि खोलियो वियो। T20 वर्ल्ड कप जे ग्रुप 1 में इंग्लैंड सेमीफाइनल में जगह ठाहे वरिती। सिंध हुकूमत तरफ़ां तालके दौड़ जी अवाम खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया करण लाइ 40 बेडनि ते मुश्तमिल नई बिल्डिंग तालका अस्पताल दौड़ जे इफ़्तिताह वारी तक़रीब थी गुज़री, जंहिंजो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पांवर कयो। जॾहिं त PP ज़िले सदर अली अकबर जमाली, DHO डॉक्टर दौलत जमाली, असिस्टेंट कमिश्नर दौड़ अब्बास अली दायो, मुख्तियार कार दौड़ मोहम्मद अली जमाली, ज़फ़र ज़रदारी समेत शहर जे सियासी समाजी सहाफ़ियुनि, डॉक्टरनि, पैरामेडिकल स्टाफ जे वर्करनि शिरकत कई। उन मौक़े ते आयल महिमाननि खे मेडिकल सुप्रीडेंट दौड़ डॉक्टर अमीर अली अब्बासी, डॉक्टर ज़ुल्फ़कार अली भट्टी, डॉक्टर अमजद अली कंबो पारां आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त तौरु अजरक उॾाया विया। अठहठ मोरी शहर जे हाई स्कूल में मीर मोहम्मद अली टालपुर जे शागिर्दनि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में शेड्यूल ऐं ट्रॉफियूं विरायूं वयूं ऐं पुरवकार तक़रीब कोठाई वई। स्कूल जे हेड मास्टर उस्ताद लियाकत बिरोही तरफ़ां 6हीं क्लास खां मैट्रिक ताईं पहिरीं पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में ट्रॉफियूं ऐं शेड्यूल ॾिनियूं वयूं। तक़रीब खे शागिर्दनि ऐं ज़ुल्कारनैन लियाकत बिरोही जावेद रिंद ख़िताब कंदे चयो त असांखे पंहिंजे उस्तादनि सुठी तालीम ॾिनी, जंहिंजे करे असां शागिर्दनि में शेड्यूल ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं पयूं वञनि। तक़रीब खे ख़िताब कंदे उस्ताद लियाकत बिरोही चयो त अॼु मूंखे तमामु ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो मुंहिंजे स्कूल जे शागिर्दनि जी पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं संदसि वालिदैन खे ट्रॉफियूं ऐं शेड्यूल ॾिया पियो। स्कूल जे शागिर्दनि शाहजहान रिंद, मुश्ताक रिंद, अली हसन सोलंगी, विक्रम आबिद अली, ज़ुल्फ़कार बिरोही, विक्रम मेघवाड़, यूनिस बिरोही, मोहम्मद नईम बिरोही, शेर मोहम्मद रिंद, मेहरान मेघवाड़, पीरदाद रिंद, अब्दुल रज़ाक जावेद रिंद, मीरदाद रिंद, मोहम्मद राम जब्बार हुसैन खासकेली ऐं ॿियनि शिरकत कई। मोरो भरसां ॻोठ आगा फारम जे रहवासी 20 सालनि जे नौजवान मुर्तज़ा वलद साहिब ॾिनो माछीअ खे बिना जवाज़ सख़्त तशद्दुद करण बैदि संदसि जा वार, ॾाढ़ी ऐं मुछूं पूरी तज़लील जो निशानो बणाए फरार थी विया। अहिड़े इतला मिलण ते मोरो पुलिस तज़लील जो शिकार थियल नौजवान मुर्तज़ा माछीअ खे हथु करे वरितो, जॾहिं त तालका अस्पताल मोरो आंदो वियो आहे, जिते खेसि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं त मुर्तज़ा माछीअ ॿुधायो त मूंखे क़ादिर बख़्श अला वरायो जुमो अमानुल्ला उर्फ़ अमनू माछी बिना जवाज़ सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए मुंहिंजा ॾाढ़ी वार ऐं भिरूं कूड़े सख़्त तशद्दुद कयो आहे। हुन चयो त मूं सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं त अहिड़ी रिपोर्ट हद जे थाणे ते दाख़िल कई वई आहे। पुलिस जांच जो दाइरो वधाए छॾियो आहे, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल धुर पंहिंजा घर ख़ाली करे फरार थी वई आहे। ऐं मोरो पुलिस ॿुधायो त नौजवान खे कारे इल्ज़ाम तहत तज़लील जो निशानो बणायो वियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। नवाब शाह भरसां मिसरी ख़ान चांडियो जे रहवासी अब्दुल हमीद चांडियो ऐं अलीम चांडियो जे ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते उन्हनि चयो त नासिर पंजाबी, हशमत पंजाबी, आरिफ पंजाबी ऐं आसिफ पंजाबी असांजी 8 एकड़ ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। उन्हनि चयो त गुज़िरियल ॾींहुं असां ते पिस्टल ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो करे असांखे शदीद ज़ख़्मी करे छॾियो आहे। उन्हनि चयो त ज़मीन असांजी ज़ाती मिल्कियत आहे, पर नासिर, हशमत, आरिफ ऐं आसिफ पंजाबी हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। उन्हनि SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालिबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे।
नवाब शाह जे माज़ूरनि पारां माज़ूर कोटा ते नौकरियूं न मिलण वारे अमल ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अब्दुल करीम चांडियो, मदद अली बिरोई, नूर अली बिरोई, दिलमुराद मरी, नवीद राजपूत, अनवर बिरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अॼु 6 ॾींहं बि नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां नवाब शाह जा पढ़ियल लिखियल ग़रीब माज़ूर गुज़िरियल 5 सालनि खां वठी नवाब शाह जे मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि में माज़ूर कोटा ते नौकरियुनि लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन महिल ताईं असां ग़रीब माज़ूरनि जी केर बि मदद करण लाइ तयारु न आहे। हुन चयो त असांजे घर में पाकाकशी वारी सूरत आहे जॾहिं त असांजे बैतुलमाल मां बि मदद नथी कई वञे। हुननि चयो त नवाब शाह जे सरकारी इदारनि में माज़ूर कोटा ते पंहिंजनि मनपसंदि माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि थियूं, जेको असांजे हक़नि ते दाड़ो आहे। मलीर जे ॻोठ अचाल सालार वेझो पखियुनि जो शिकार करण लाइ आयल अरब शिकारियुनि जी वीडियो भरण तां इलाइक़े जे वॾेरे पारां नौजवान नाज़िम जोकियो खे बेदर्दीअ सां क़तल करण वारे वाक़िए ख़िलाफ़ जिस्कम तालुके नवाब शाह पारां शोबान माटी, इमदाद लिगारी, शकील लखमीर, तारिक समो, फरमान मला ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त नौजवान नाज़िम जोकियो खे अरब शिकारियुनि खे परॾेही पखियुनि जो शिकार करण खां रोकण ते इलाइक़े जे वॾेरनि पाण वटि घुराई यरगमाल करे सख़्तु तशदुद जो निशानो बणाए क़तल कयो आहे, जेको इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। अमीर जमायत इस्लामी सिंध मोहम्मद हुसैन महंदी चयो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा समूरे इंसानियत लाइ ऊंदाहीअ में रोशनीअ जो किरणो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां इश्क ऐं मोहबत जी उहा तक़ाज़ा आहे त सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मुकमल तौरु अमल कंदे निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ जाकोड़ कई वञे। महांगाई, बेरोज़गारी, अमन अमान जे ख़राब सूरत हाल आम माण्हुनि जे जीअण जंजाल करे छॾियो आहे। मुल्क में अवाम जे घणनि मसइलनि जो हल फ़क़ति इस्लामी निज़ाम खे लागू करण में ई आहे।